नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त दुबई जे अरब शहज़ादनि जी कोशिशुनि रंग लाथो ऐं महर सरदारनि में ख़ानदानी सतह ते सरचाह कराए छॾियो आहे। दुबई पहुतल सरदार अली गौहर महर ऐं सरदार मोहम्मद बख्श खान महर विच में शेखुल हिनास बिन मुबारक वटि मुलाक़ात थी। मुलाक़ात में अली नवाज़ उर्फ़ राजा महर, शहरयार महर ऐं हाजी खान महर पिणु शिरकत कई। अली गौहर महर वारा बंगल खान महर जी 5 नवंबर ते रथियल शादी जी तक़रीब में शिरकत कंदो। महर सरदारनि में सरचाह ख़ानदानी सतह ते थियो आहे। सियासी मामला अञा निबेरी नाहे सघिया। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त दुबई जे अरब शहज़ादनि जी कोशिशुनि रंग लाथो ऐं महर सरदारनि में ख़ानदानी सतह ते सरचाह कराए छॾियो आहे। दुबई पहुतल सरदार अली गौहर महर ऐं सरदार मोहम्मद बख्श खान महर विच में शेखुल हिनास बिन मुबारक वटि मुलाक़ात थी। मुलाक़ात में अली नवाज़ उर्फ़ राजा महर, शहरयार महर ऐं हाजी खान महर पिणु शिरकत कई। अली गौहर महर वारा बंगल खान महर जी 5 नवंबर ते रथियल शादी जी तक़रीब में शिरकत कंदो। महर सरदारनि में सरचाह ख़ानदानी सतह ते थियो आहे। सियासी मामला अञा निबेरी नाहे सघिया।